बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि त्तय्यबीन अत्ताहिरीन अम्मा बाद फ़क़द क़ाला अल्लाहुल हकीम फ़िल क़ुरआनिल करीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। लैलतुल क़द्र ऐं शब क़द्र जे हवाले सां कुछ आराइज़ खणी तव्हांजी ख़िदमत में अॼु हाज़िर थिया आहियूं ऐं उन सिलसिले में पहिरीं नशिस्त आहे असांजी। सभ खां पहिरीं अॼु जेका असां कुझु मुख़्तसिर हिन लेक्चर में जेके ॻाल्हियूं कंदासीं, सभ खां पहिरीं इहो ॾिसंदासीं त क़द्र जी माना छा आहे, छो हिन राति खे क़द्र जी राति ऐं लैलतुल क़द्र सॾियो वियो आहे। उन खां पोइ ॾिसंदासीं इहा क़द्र वारी राति कहिड़ी राति आहे, माह मुबारक रमज़ान जी। ऐं उन खां पोइ अगरि वक़्तु थियो त कुझु ख़साइस शब क़द्र जी बयानु कंदासीं, वरनानि खे अॻी नशिस्त ताईं छॾींदासीं। सभ खां पहिरीं अगरि बयानु कजे त क़द्र छो सॾियो आहे इन राति खे, त इन जे बारे में उलमा कराम मुख़्तलिफ़ यानी बयानात ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ इन जी तारीफ़ कई आहे, छो मुख़्तलिफ़ वजूहात ऐं असबाब बयानु कनि छा जे करे इनखे राति खे क़द्र सॾियो वियो आहे। उन मां अहम ॿ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु चाहियूं था। हिकु इहो सॾियो आहे त क़द्र माना क़द्र ऐं मंज़िलत वारी राति आहे, इन मर्तबो मंज़िलत अज़ीम आहे, इन जे करे इनखे लैलतुल क़द्र सॾियो आहे। छो जो जेका ज़ात इन राति में क़ुरान मजीद खे नाज़िल करे थी उहा जलीलुल क़द्र आहे, क़द्र मंज़िलत वारी आहे। ऐं जेको फ़रिश्तो इन खे खणी थो अचे उहो जलीलुल क़द्र आहे, क़द्र मंज़िलत वारो आहे। जंहिं ज़ात ते इहो क़ुरान नाज़िल थिए थो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जलीलुल क़द्र हस्ती आहे उहा। जेको क़ुरान जेको किताब नाज़िल थिए थो उहो जलीलुल क़द्र किताब आहे। तंहिंजे करे इन राति खे शब क़द्र सॾियो वञे थो ऐं लैलतुल क़द्र सॾियो वञे। ऐं ॿी जेका अहम ख़ुसूसियत ऐं ॿी अहम माना इन जी क़द्र जी बयानु कई आहे, त जीअं लैलतुल क़द्र इन जे करे सॾियो वियो आहे, इन जे करे जो क़द्र जी माना है तक़दीर। इन राति में तमामु इंसाननि जी तक़दीर लिखी वञे थी, तक़दीर ठाहण वारी राति आहे इहा शब क़द्र। तंहिंजे करे असांखे ताक़ीद कई वई आहे त इन राति में गाफ़िल न थियूं। रवायत में आयो त अगरि जेको इन राति में महरूम रहिजी वियो उहो कुल ख़ैर खां महरूम रहिजी वियो, उहो सभु ख़ैर खां महरूम रहिजी वियो। इहया जो असांखे हुकुम आहे इन राति में, यानी राति खे जागी गुज़ारो। जागी मां मुराद ईअं न त फुज़ूलियात में ॿियनि कमनि यानी इबादत में, यानी इल्मी मुबाहिसो हुजे या इबादत हुजे, नमाज़ हुजे, दुआऊं हुजनि, अहिड़े क़िस्म जूं इहो चयो आहे असांखे हुकुम आहे इन राति में। इहे ॿ अहम यानी मानाऊं थी सघनि थियूं लैलतुल क़द्र। उन खां पोइ अचो त कहिड़ी राति आख़िर माह मुबारक रमज़ान जी जेका लैलतुल क़द्र आहे। अहले तशय्यो जे नज़दीक 3 रातूं आहिनि, उन्हनि मां हिकु राति लैलतुल क़द्र आहे। 19, 21 ऐं 23 माह मुबारक रमज़ान जूं। ऐं उन मां सभ खां वधीक ताक़ीद वरी 21 ऐं 23 जे बारे में आई आहे। ऐं उन में बि वधीक ताक़ीद जेका आई आहे बाज़ रवायत में उहा आहे त उलमा जंहिं ते इतफ़ाक़ कयो आहे त 23 जेका आहे उहा शब क़द्र आहे, 23 माह मुबारक रमज़ान जी राति। अहले तसन्नुन वटि ऐं अहले सुन्नत बिरादरान जेके आहिनि उन्हनि वटि 21, 23 ऐं 27 खे घणी अहमियत हासिल आहे इन 3 रातिनि खे। ऐं उन्हनि मां बि अमली तौरु अॼुकल्ह अहले सुन्नत बिरादरान 27 खे अहमियत ॾियनि था, अगरचे 23 माह मुबारक रमज़ान जे बारे में बि कसरत सां रवायतूं अहले सुन्नत जे किताब में मौजूदु आहिनि। ऐं अगरि असां चऊं त उन खां 27 खां घटि वधीक न आहिनि त कंहिं क़दुरु घटि बि न आहिनि, ऐं थी सघे थो मुमकिन आहे बराबरि हुजनि। एतिरी ताक़ीद 27 जी एतिरी 23 जी आई अहले सुन्नत जे मनाबे में। लेकिन अॼुकल्ह अमली तौरु बिरादरान अहले सुन्नत 27 खे अहमियत ॾियनि था, 27 माह मुबारक रमज़ान खे शब क़द्र तौरु मल्हाइनि था। इहा राति आहे जंहिंमें बंदनि जी तक़दीर लिखी वञे थी। ऐं जॾहिं असां इंशाअल्लाह अॻे नशिस्त में बयानु कंदासीं त ख़ुसूसियतूं शब क़द्र जूं असां बयानु कंदासीं त तक़दीर लिखजण जो छा मतिलबु आहे। ऐं ख़ुदा दे क़ुदूस आख़िर में दुआ था कयूं त ख़ुदा दे क़ुदूस असांखे वधि खां वधि हिन अज़ीम जलीलुल क़द्र जेका राति आहे शब क़द्र जंहिंमें नुज़ूल क़ुरान थियो, अल्लाह तबारक ताला क़ुरान जहिड़ी किताब ऐं जेका तक़दीर साज़ किताब आहे क़ुरान, उन खे नाज़िल कयो आहे इन मुबारक शब में। उन खां वधीक मुस्तफ़ीद थियण जी असांखे तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।